अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे सिंधी शोबिज़ अपडेट ते एक दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त रूबी अली जो जेको गानो अचणो हुयो, छा उन रूबी अली जे गाने खे मोट मिली या न मिली, इन ये मौज़ू ते अॼोकी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली जो जेको इहो गानो हुयो, इन जी इंटरनेट ते सर्चिस त तमामु घणी हली रही हुई, पर जीअं ई इहो गानो ईद ते रिलीज़ थियो, इन खे हिकु ॾींहं में 20,000 खां मथे माण्हू ॾिठो आहे। दोस्तों तव्हां सम्झी सघो था त रूबी अली जो जेको पहिरियों गानो हुयो इरशाद जागीरानी सां, उन खे अवाम केतिरो पसंदि कयो हुयो ऐं केतिरो ॾिठो हुयो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली जेको पंहिंजो पिक्चर शेयर कयो हुयो फेसबुक अकाउंट ते, उन जे हेठां निगत नाज़ कमेंट ॾींदे इहो चयो त तव्हां सिंध जी हिकु न्याणी आहियो ऐं वाहिद मॉडल ऐं एक्टर तव्हां आहियो जेके अहिड़ी मॉडलिंग करे सिंध में गंदगी फैलाए रहिया आहियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली इरशाद जागीरानी ते हिन वक़्तु तनक़ीद त तमामु घणी हली रही आहे ऐं अवाम हुननि ते तमामु घणियूं बैड कमेंटूं करे रहिया आहिनि।